दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो इक़बाल बोज़दार। मोहतरम साईं प्रेम पिताफ़ी जी हिकिड़ी वाई आहे जंहिं जरवार शहर ते लिखियो आहे। जॾहिं जरवार शहर में सिंधी अदबी संगत जे दोस्तनि जा मेला हूंदा हुआ ऐं हाणे उहे दोस्त को किथे वियो आहे को किथे वियो आहे। इन जे हवाले सां साईं जी हिकिड़ी वाई आहे, उहा तव्हांजी नज़र कजे थी। छॾे विया सभु यार भूमि कंवर राम जी, केॾी आहे अबाणकी सभिनी लाइ जरवार भूमि कंवर राम जी। मीर हसन जो आश्रम बचियो हिकु आसार भूमि कंवर राम जी। विखरिया पंछण वांगियां ॻोल्हे तख़लीकार भूमि कंवर राम जी। आहे मसइलनि सां भरियल ॼण काई अख़बार भूमि कंवर राम जी। कंवर जहिड़ो को ॿियो ॻोल्हे थी किरदार भूमि कंवर राम जी। ॿुधणु घुरे थी पई साॻी तंद तंवार भूमि कंवर राम जी। छायल आहे एतिरी तो में छो माठार भूमि कंवर राम जी। ॿीहर साॻी ओज में ॾेखार ज ॾातार भूमि कंवर राम जी। महिरबानी।